नाज़रीन, कराची में शहरियुनि तरफ़ां कोरोना वैक्सीन लॻाइण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त एक्सपो सेंटर ते आवाम जी रश लॻियल आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नजीब नाइच। जी नजीब। जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां जेको वैक्सीनेशन जे हवाले सां सख़्ती कई वई आहे, उन ते आम शहरियुनि पारां अमल जो सिलसिलो जारी आहे। ऐं जॾहिं खां सिंध हुकूमत पारां इहा सिफारिश कई वई आहे त जेके माण्हू वैक्सीन नथा कराइनि उन्हनि जा सिम जेके आहिनि उन्हनि जूं बंदि कयूं वञनि, मोबाइल फ़ोन उन्हनि जा जेके आहिनि बंदि कराया वञनि। उन खां पोइ ऐं उन खां अलावा जेको लॉकडाउन जे हवाले सां सिंध हुकूमत पारां फ़ैसिलो कयो वियो, शाम 6 वॻे ताईं। उन बाद वैक्सीनेशन सेंटर ते रश तमामु घणो वधी वियो आहे। तमामु वॾी तादाद में माण्हू हिते वैक्सीनेशन सेंटरनि में अचनि पिया ऐं वैक्सीन कराइनि पिया। असां हींअर मौजूदु आहियूं कराची जे एक्सपो सेंटर, जेको मेगा सेंटर आहे वैक्सीन जे हवाले सां। हिते तमामु घणी रश आहे ऐं माण्हू 24 कलाक हिते रश हुजे थी, छाकाणि त हीअ सेंटर 24 कलाक खुलियल आहे ऐं तमामु वॾो निज़ाम जेको आहे हिन हवाले सां हुकूमत पारां जोड़ियो वियो आहे। NCOC जा अमलदार बि जेके आहिनि हिते मौजूदु हूंदा आहिनि। सिंध हुकूमत जे सिहत डिपार्टमेंट जा अमलदार बि वॾी तादाद में हिते मौजूदु हुजनि था, जिते माण्हू बाआसानी जेको आहे वैक्सीन कराइनि पिया ऐं तमामु वॾियूं लाइनूं हिते लॻल आहिनि। शहरनि जो चवणु आहे त असां, छाकाणि त हुकूमत पारां सख़्ती बि कई वई आहे ऐं हू ज़रूरी हाणे सम्झनि था ऐं हीअ कोरोना जा पेशेंट वधण जो सिलसिलो बि तमामु घणो वॾी तादाद में जारी आहे। इस्पतालनि में सूरत हाल तमामु ख़राबु थी वई आहे। इन सूरत हाल खे ॾिसंदे शहरियुनि पारां वैक्सीन कराई पई वञे। ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ इस्पतालनि जे सीनियर डॉक्टरनि सिंध हुकूमत खां मुसलसिल जेको चयो पिए त लॉकडाउन कयो वञे, सिंध हुकूमत उन ते अमल करे छॾियो आहे ऐं सुभाणे खां जेको आहे 8 अगस्त ताईं लॉकडाउन करण जो ऐलान कयो वियो आहे। मुकमल लॉकडाउन हूंदो। जेको बि माण्हू जेको आहे ॿाहिरि निकिरंदो उनखां वैक्सीनेशन कार्ड जेको आहे उहो चेक कयो वेंदो। पुलिस पारां, सिंध हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। उनखां अलावा सिहत जे खाते जे मुख़्तलिफ़ अमलदारनि पारां शहरनि खे अञा वधीक हिदायत कई वई आहे। इस्पतालनि जी सूरत हाल तमामु घटिजी जोगी थी वई आहे, छाकाणि त उते हाणे जेके मुक़ररु थियल बेड हुया ऐं उहे फुल थी विया आहिनि। उनखां अलावा ऑक्सीजन जेको आहे वेंटिलेटर जेका आहिनि तमामु घटि थी विया आहिनि, जंहिं करे मरीज़नि खे तमामु घणी ॾुखियाई पेश अचे पई। डेथ जो रेशो बि जेको आहे वधियो आहे ऐं पेशेंट ख़ासि तौरु कराची जी वॾनि इस्पतालनि में, कराची जे आगा खान ऐं ॿियनि इस्पतालनि वधीक पेशेंट वठण खां बि इनकार करे छॾियो आहे। जंहिं करे मुख़्तलिफ़ जेके सीनियर डॉक्टर आहिनि उन्हनि हुकूमत खे चयो आहे त उहे इन हवाले सां सख़्तु इक़दाम खनि ऐं हुकूमत पारां जेको आहे इन हवाले सां लॉकडाउन जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। जंहिंजी सूरत हाल हाणे बि जेको आहे शहर में नज़र अचे पई त शहरी जेको आहे तमामु घटि रोडनि ते निकिरनि पिया। उनखां अलावा पुलिस जी चुरपुर बि वधी वई आहे। शाम जो 6 वॻे पुलिस पारां मुकमल रोज़ाना जी बुनियाद ते लॉकडाउन करायो पियो वञे।